ونستغفره ونؤمن به ونتوكل عليه ونعوذ بالله من شرور أنفسنا ومن سيئات أعمالنا ونعوذ بالله من شرور أنفسنا ومن سيئات أعمالنا ونعوذ بالله من شرور أنفسنا ومن سيئات أعمالنا من يهده الله فلا مضل له ومن يضلل فلا هادي له ونشهد أن لا إله إلا الله وحده لا شريك له ونشهد أن سيدنا ومولانا محمدا عبده ورسوله قال الله جل جلاله في كلامه المجيد والفرقان الحميد بعد أعوذ بالله من الشيطان الرجيم بسم الله الرحمن الرحيم قل إن كنتم تحبون الله فاتبعوني يحببكم الله ويغفر لكم ذنوبكم والله غفور رحيم وقال النبي صلى الله تعالى عليه وآله وسلم فيما معناه كل أمتي يدخلون الجنة إلا من أبى قيل ومن يأبى يا رسول الله قال من أطاعني دخل الجنة ومن عصاني فقد أبى صدق الله مولانا العظيم وصدق رسوله النبي الكريم ونحن على ذلك لمن الشاهدين والشاكرين والحمد لله رب العالمين मुझे काबिल एहतराम दोस्तों अजीज़ों अज जी तकरीब पढ़ सकी जे आका है मौला हसने जे नाना जहरा जे बाबा सैयदना सिद्दीक़ फारूक सैयदना ज़िन्नूरैन हैदर कर्रार जी मुर्शिदन करीमन हज़रत मोहम्मद मुस्तफ़ा सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जी ज़ात बाबरकत की सीरत से मुताल्लिक़ मुनाक़िद है। अल्लाह ताला इन मजलिस व महफ़िल के कबूल फरमाए। ऐं तमाम शुरका जिन अचण के वेहण के रब्बे जुल जलाल पंहिंजे फज़ल व करम जे सदक़े अमल सालिह जो दर्जो अता फरमाए। मुझा दोस्तों अजीज़ों इंतहाई मुख्तसर वक्त वचन तव्हांजो छो जो मूंखां पोइ माशाअल्लाह काफ़ी मुबल्लिग़ उलमा आहिनि। रसूल पाक सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जे हिकिड़ी सीरत जो पहलू मनाक़िब जो फ़ज़ाइल जो असांजे नबी पाक अलैहि सलाम जे औसाफ़ महमूदा मर्ज़िया जलीला करीमा जो ऐं ॿियो वरी रसूल पाक सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जे सीरत जो हिकिड़ो अहिड़ो पहलू आहे जेको अमल सां मुतअल्लिक़ आहे। हुज़ूर जी सीरत जो हिकिड़ो पहलू त पाण करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जिन जा आबा व जवारिह पाण करीम अलैहि सलाम जा नबूश मुबारका पाण करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जी ज़ाहिरी ज़िंदगी पाण करीम अलैहि सलाम जे ज़ेर इस्तेमाल अशियाए मुतबर्रका जो ज़िक्र यो रसूल पाक सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जे सीरत जो हिकिड़ो पहलू आहे। इहो यानी ईअं नथो थी सघिजे त इन जे ज़िक्र में को नफ़ो न आहे। रसूल पाक सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जे सीरत जे इन पहलूअ जे ज़िक्र में बि सरासर नफ़ो ई नफ़ो आहे। छो जो बिज़िक्र सालिहीन तंज़िलुर रहमा जिते सालिहन जो तज़किरो हूंदो आहे उते अल्लाह जी रहमत मींहं वांगुरु वसंदी आहे। जॾहिं सालिहन जे तज़किरे ते अल्लाह जे रहमत जे नुज़ूल जी बिशारत आहे त जंहिंजे अक़दाम आलिया जे सदक़े सालिह थिया उन्हनि जे तज़किरे ते अल्लाह जी केॾी रहमत नाज़िल थींदी। पर मुंहिंजा दोस्तों अज़ीज़ों असुल रसूल पाक सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जे सीरत जो उहो पहलू मलहूज़ आहे हुजणु खपे, मतलूब हुजणु खपे, मक़सूद हुजणु खपे। हुज़ूर पाक अलैहि सलाम जे सीरत जो इहो अमल वारो इत्तिबा वारो पहलू ई पाण सभिनी जो मतलूब ऐं मक़सूद हुजणु खपे। मतबअ नज़र हुजे पाण सभिनी जे अखियुनि जे साम्हूं हुजे। बसि रसूल पाक सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जी ज़ात बाबरकत खे पंहिंजी ज़िंदगीअ जो आइडियल बनाए, नमूनो बनाए ज़िंदगी गुज़ारण वारा पाण बणिजी वञूं। असुल सीरत जो इहो गोशो तशना आहे, उञायल आहे, जिते मेहनत जी पाण सभिनी खे ज़रूरत आहे। पाण करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जी सीरत जो मनाक़िब जो पहलू उनके सॼी दुनिया अल्हम्दुलिल्लाह ॻाए पई।
जेकॾहिं दुनिया ॻाए न ॻाए, रब ज़ुल जलाल जो सॼो क़ुरान असांजे नबीअ जे तारीफ़ में भरियो पियो आहे। सॼो क़ुरान असांजे नबीअ जी तारीफ़ आहे। किथे असांजे नबीअ जे शहर जो ज़िक्र आहे, किथे असांजे नबी पाक अलैहिस्सलाम जे कबली ऐं चादर ऐं कंबल जो ज़िक्र आहे, किथे असांजे नबी पाक अलैहिस्सलाम जे पाक कौल जो, किथे पाक फ़ेल जो, किथे रसूल पाक सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जे असहाब जो, अहल बैत जो, एस ताईं जो किथे किथे त रसूल पाक सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जे असहाब जे मैदानी जिहाद में दौड़ंदड़ घोड़नि जो बि ज़िक्र आहे। सीरत जो इहो पहलू जेको आहे, इनखे त सॼी दुनिया पई ॻाए ऐं सॼी दुनिया उनखे ज़िक्र पई करे। लेकिन मुंहिंजा दोस्तो अज़ीज़ो, रसूल पाक अलैहिस्सलाम जे मक़सद लाइ दुनिया में आया, जे मक़सद जे लाइ रसूल पाक सल्लल्लाहु अलैहि वसल्लम खे नबी बनाए दुनिया में मोकिलियो वियो, असल सीरत जो इहो पहलू ॾाढो तशना आहे, जंहिं ते पाण सभिनी खे महिनत जी ज़रूरत आहे ऐं जंहिं ते पाण सभिनी खे नज़र रखणु खपे ऐं पाण सभिनी खे इन पहलूअ ते तवज्जो ॾियणु खपे। सलाह शरीफ़ पढ़ो सभु रोज़। तो मुंहिंजा दोस्तो अज़ीज़ो, रसूल पाक सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जे सीरत जो इहो पहलू त सभिनी जे साम्हूं आहे। तव्हां ॿुधो हूंदो, मुस्तशरिकीन असांजे नबी पाक सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जे मिदहक में तारीफ़ में किताब लिखिया आहिनि। मुस्तशरिकीन उन उलमा जी जमात खे चइबो आहे जिनखे शरीयत मुहम्मदिया जो इल्मु त घणो आहे, पर वीचारा काफ़िर आहिनि, मुसलमान कोन आहिनि। त मुस्तशरिकीन यानी उहे उलमा जेके शरीयत मुहम्मदिया जे मुतअल्लिक़ घणी मालूमात रखनि था, उन्हनि असांजे नबीअ जी तारीफ़ में किताब लिखिया आहिनि। रसूल पाक सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जे सीरत जो ॿियो पहलू क़ाबिल तारीफ़ आहे, क़ाबिल ज़िक्र आहे। लेकिन असल असांजे नबीअ जे सीरत जो उहो पहलू जेको तशना ऐं उञायल आहे, उहो इहो आहे त असांजा नबी दुनिया में आया छो, कहिड़ो मक़सदु खणी आया। पाण करीम अलैहिस्सलाम जे बेइज़त जो दुनिया में मक़सदु छा हो? असां तव्हांखे रसूल पाक सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जी ज़ाते बाबरकात जे बारे में करणो छा आहे? ओ कुरान जी हिन आयत में रब ज़ुल जलाल फरमायो, कुल इन कुंतुम तुहिब्बूनल्लाह फत्तबिऊनी युहिब्बुकुमुल्लाह। ऐं ईमान वारो, जेकॾहिं तव्हां मूंखे वाक़ई सचो रब मञो था त पंहिंजे हिन दावा में सचा तव्हां तॾहिं थींदा जॾहिं तव्हां सभई तौर तरीक़ा छॾे मुंहिंजे नबीअ जी पैरवी करण वारा थी वञो। हुज़ूर पाक अलैहिस्सलाम जे सीरत जो ॿियो पहलू ॾाढो उञायल आहे, जिते पाण सभिनी खे अचण जी ॾाढी ज़रूरत आहे। अॼु पाण मुसलमान पंहिंजे हुलीअ खे ॾिसूं, असीं पाण मुसलमान पंहिंजे सीरत और सूरत खे ॾिसूं, पंहिंजे गुफ़्तार खे, पंहिंजे किरदार खे ॾिसूं, पंहिंजी उथी वेठी खे ॾिसूं, पंहिंजी लेती लेती खे ॾिसूं, पंहिंजे बच्चनि जे परदे ऐं पोतीअ खे ॾिसूं, पंहिंजो घर गृहस्थी कारोबार ॾिसूं। किथे बि रसूल पाक सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जी इत्तिबा ऐं पैरवीअ जी रोशनी नज़र नथी अचे इल्ला माशा अल्लाह। ही मजालिस ऐं महाफ़िल इन करे थींदियूं आहिनि, पाण सभई गॾिजी इहो अज़म करियूं त असीं कंहिंजे पोयां कोन हलंदासीं। असीं हसनैन जे नाना ज़हरा जे बाबा हज़रत मोहम्मद मुस्तफ़ा अलैहिस्सलाम जे पेरां पोयां हलंदासीं। हुज़ूर जी ज़िंदगीअ खे आइडियल बनायूं। हुज़ूर जी ज़िंदगीअ खां मथे भला ॿी का ज़िंदगी आहे? रसूल पाक अलैहिस्सलाम जी ज़ाते बाबरकात खां वधीक कहिड़ो आहे जंहिंजी पाण पैरवी करियूं? मुंहिंजा दोस्तो अज़ीज़ो, पैरवी उन्हनि जी कबी आहे, ग़ुलामी उन्हनि जी कबी आहे जिनजो जिते एहसान घणो हुजे, जेके हुस्न जमाल में पंहिंजो मट पाण हुजनि, जेके बाकमाल हुजनि। इन्हनि जे करे माण्हू कंहिंजी पैरवी कंदो आहे, या जमाल जे करे, या कमाल जे करे, या नवाल ऐं एहसानात जे करे। ए टई शयूं असांजे नबीअ में अला दर्जतिल कमाल हुयूं या कोन हुयूं? छा असांजे नबी पाक अलैहिस्सलाम जो कमाल घटि हो? छा रसूल पाक अलैहिस्सलाम जा पंहिंजे उम्मत ते एहसान घटि आहिनि? छा रसूल पाक सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जो हुस्नो जमाल घटि हो? इन्हनि टिनि शयुनि ते त सॼी दुनिया मरंदी आहे, या हुस्न ते, या कमाल ते, या नवालो एहसानात ते। असांजे नबी पाक अलैहिस्सलाम जा तोते मूं ते केतिरा एहसान आहिनि। मुंहिंजा दोस्त अज़ीज़ो, तुंहिंजे मुंहिंजे लाइ माण्हुनि एतिरो फ़िक्र कोन कयो हूंदो जेतिरो हुज़ूर तुंहिंजे मुंहिंजे लाइ फ़िक्र कयो आहे। रसूल पाक सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जूं सभु दुआऊं वक़ुफ़ हुयूं पंहिंजी उम्मत लाइ। पाण करीम अलैहिस्सलाम जे पाक अखियुनि जा मुबारक ॻोढ़ा
तोहफ़ा पंहिंजी उम्मत जे लाइ हुज़ूर पाक सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जी सुबह मसा लैलो नहार सफ़र हज़र में जॾहिं बि हथ खणंदा हुआ त हुज़ूर पाक अलैहिस्सलातु वस्सलाम खे पंहिंजी उम्मत यादि ईंदी हुई। मेराज वारी रात रसूल पाक सल्लल्लाहु अलैहि वसल्लम के जॾहिं अल्लाह जो कुर्ब नसीब थियो ऐं कान काब कौसैन अदना जी इंतिहाई वेझाइप असांजे नबी खे मिली पोइ रसूल पाक सल्लल्लाहु अलैहि वसल्लम छा तोखे मूंखे हुते यादि कोन कयो? अल्लाहुम्मा इन्नी ला असअलुका फी बिन्ती फातिमा वलल्लती वलदतनी आमिना वलल्लती अर्दअतनी हलीमा असअलुका फी उम्मती ऐ अल्लाह पंहिंजे न्याणियुनि जा नसीब तोखां नया घुरण आयो ऐं पंहिंजे माउ आमिना हलीमा जी बख़्शिश घुरण कोन आयो ऐं मुहम्मद रसूलुल्लाह पंहिंजे झोलीअ में उम्मत जो सवाल खणी आयो आहे। पोइ मुंहिंजा दोस्त अज़ीज़ो हाणे पंहिंजे ज़मीर खां पुछूं जेको एतिरो परे वञी एतिरो रब जे वेझो वञी एतिरो अल्लाह जे तरफ़ां कमाल ऐं फज़ीलत हासिल करे बि पंहिंजे बच्चनि खे वेसारे बि तोखे मूंखे यादि करे छा उन नबीअ जो हक़ न आहे जो उन जे रंग में रंगजी वञो उन जे इत्तिबा ऐं पैरवीअ मुताबिक़ ज़िंदगी गुज़ारियूं उन्हनि जे हिदायत ते हलूं असांजो ॾिसणु उन्हनि जी हिदायत ते हुजे असांजो ॿुधणु उन्हनि जी हिदायत ते हुजे असांजो चखणु ऐं चखणु उन्हनि जी हिदायत ते हुजे असांजो गुफ़्तार किरदार उन्हनि जी हिदायत ते हुजे असांजी उथी वेठी लेती लेती उन्हनि जी हिदायत ते हुजे गर्ज़ सुखण खां जागण ताईं ॼमण खां मरण ताईं असांजे ज़िंदगीअ जो साव साव हुज़ूर जे पैरवीअ ते क़ुर्बान हुजे। मुंहिंजा दोस्तो अज़ीज़ो इहो हिननि मजालिस ऐं महाफ़िल जो इहो ई पैगाम आहे। माण्हुनि असांखे ॾिनो छा आहे जेकॾहिं असीं के अदाकार गुलकार फ़नकार या दुनिया जे के माण्हूअ खे असीं पंहिंजो आइडल बनायूं नमूनो बनायूं उन्हनि असांखे ॾिनो छा आहे सवाइ उघाड़प जे मग़रिब असांखे छा ॾिनो यूरोप असांखे छा ॾिनो दुनिया जे कामरेजनि असांखे छा ॾिनो दुनियादारनि असांखे छा ॾिनो आहे। मुंहिंजा दोस्त अज़ीज़ो हिते कुझु कोन मिलंदो जंहिंजे पैरवीअ ते तव्हांजी दुनिया आख़िरत ठहंदी उहा हिकिड़ी हस्ती आहे उहो मदीने जो मीर मोहम्मद मुस्तफ़ा अलैहिस्सलाम अकेलो आहे जंहिंजे पैर पैरां पोयां हली असीं कामयाब थी सघूं था पंहिंजे ज़िंदगियुनि खे बचायूं असीं पंहिंजी ज़िंदगीअ मां रस्मूं कढूं पंहिंजी ज़िंदगीअ मां रीतूं कढूं पंहिंजी ज़िंदगीअ मां रवाज कढूं पंहिंजी ज़िंदगीअ मां फैशन कढूं पाण सिंधी ऐं मुहाजिर बणिजी ज़िंदगी न गुज़ारियूं बल्कि मुहम्मदी बणिजी ज़िंदगी गुज़ारियूं। हिननि सीरत नबी जे जलसनि जो मक़सदु इहो ई आहे त असीं अज़म करियूं हीउ रबीउल अव्वल जो महीनो हर साल ईंदो आहे तोखे मूंखे इहो ई पैगाम ॾींदो आहे त रसूल पाक सल्लल्लाहु अलैहि वसल्लम असांजो कहिड़ो ॾोह कयो जो असां पंहिंजे नबीअ खे छॾियो वेठा आहियूं। मुंहिंजा दोस्तो अज़ीज़ो जेको सीरत में सूरत में जेको पंहिंजे सॼी ज़िंदगीअ में हुज़ूर जे पैरवीअ खे छॾियो वेठो आहे जेको जुहद में फ़िक्र में हुज़ूर जे पैरवीअ खे छॾियो वेठो आहे जेको पंहिंजे मशन ऐं पंहिंजे ज़िंदगी जे मतलूब मक़सूद बनाइण में रसूल पाक अलैहिस्सलाम जे हिदायत खे छॾियो वेठो आहे तो गोया कि हुज़ूर सां दुश्मनी करे रहियो आहे हालांकि हुज़ूर असांजो छा खाधो आहे रसूल पाक अलैहिस्सलाम त पेट ते पत्थर ॿधी तोखे मूंखे तसल्लियूं ॾिनियूं आहिनि पंहिंजे पेट ते पत्थर ॿधी उम्मत जे ग़रीबनि खे तसल्लियूं ॾिनियूं आहिनि गुरबत इख़्तियार कई आहे पंहिंजे उम्मत जे ग़रीबनि खे तसल्ली ॾियण जे लाइ केॾा वॾा कशाला कटिया आहिनि रसूल पाक सल्लल्लाहु अलैहि वसल्लम पंहिंजे उम्मत जे लाइ। असां पंहिंजे नबीअ खे छा ॾिनो आहे सवाइ नाफ़रमानीअ जे असां पंहिंजे नबीअ खे छा ॾिनो आहे सवाइ बग़ावत जे असां पंहिंजे नबीअ खे छा ॾिनो आहे सवाइ उन्हनि जे हिदायत खे ईअं ई पंहिंजे नऊज़ बिल्ला पंहिंजे पेरनि जे हेठां लथाड़ण सां असां कुझु बि कोन ॾिनो आहे। पंहिंजे नबीअ खे 5 वक़्त निमाज़ तोखां मौक़ा पढ़ी नथी थिए निमाज़ जेका ईमान खां पोइ सभ खां अहम शइ आहे जेके मुंहिंजे नबी पाक अलैहिस्सलाम पंहिंजे अखियुनि जे ठरण जो ज़रियो ॿुधायो आहे जुइलत कुर्रतु ऐनी फी सलाह जो हासिल छा आहे इन हदीस जो इहो हासिल इहो बि हासिल आहे त मुंहिंजा उम्मतियो निमाज़ तई पढ़ंदा आहियो पर अखियूं मुहम्मद जो छॾंदियूं आहिनि। असीं त निमाज़ पढ़ी हुज़ूर जो अखियूं छाड़ण लाइ तयारु न आहियूं असीं रोज़ा रखी सुधरण लाइ तयारु न आहियूं असीं ज़कात ॾेई पंहिंजो माल पाक करण लाइ तयारु न आहियूं यानी असीं हर तरह सां पोइते आहियूं हर तरह सां पोइते छा इबादात छा मुआमलात छा मुआशरत सियासत मईशत मुआशरत अञा परे जी ॻाल्हि आहे बुनियादी शयुनि में बि असां रसूल पाक सल्लल्लाहु अलैहि वसल्लम सां कान निभाई आहे। मुंहिंजा दोस्तो अज़ीज़ो अॼु जो हीउ जलसो पाण सभिनी जे लाइ यानी मौक़ो आहे हिकिड़ो रब ज़ुल जलाल जे तरफ़ां पाण सभिनी
त हेतिरा आलिम आया आहिनि, हेतिरा सालिह आहिनि, ऐं उन्हनि जो गुलाम नौकर बनी तव्हांखे दरख़्वास्त करे रहियो आहियां त सीरतुल नबी जो मक़सदु आहे हुज़ूर जे सीरत ते अचो। हुज़ूर जे सीरत जो मक़सदु इहो आहे त अक़ीदे खां जिहाद ताईं रसूल पाक सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जी पैरवीअ में अचूं, पंहिंजे इलाइक़े जे आलिमनि खां सिखूं दीन खे, अक़ीदे खां जिहाद ताईं सॼो दीन सिखूं। रुगो अच्छा कपड़ा पाइण टोपी पाइण जो नालो दीन कोन्हे, अॻिते वधूं। मुआमलात में भी मुझे नबी जो तालीमात आए, रहनी सहणीअ में मुझे नबी जो तालीमात आए। जब मौलाना अब्दुल क़य्यूम साहिब मुतज़िलो ॿुधाए पियो न सॼे दीन ते असांखे हलणो आहे, रुगो कपड़नि ते कोन्हे, रुगो इबादत जो दीन कोन्हे, मुआमलात सां मुतअल्लिक़ बि दीन आहे, रहनी सहणी सां मुतअल्लिक़ बि दीन आहे, सियासत सां मुतअल्लिक़ बि दीन आहे। अॼु हाजी नमाज़ी असीं सियासत खे शजरे ममनूअ सम्झंदा आहियूं, हालांकि सियासत अञा बि त हुकुम आहे। छा शरीयत सियासी अहकाम कोन ॿुधाया आहिनि? मुंहिंजा दोस्तो अज़ीज़ो, अक़ीदे खां जिहाद ताईं हुज़ूर जी पैरवी करणी आहे। असांखे आलिमनि खां पुछी पुछी हलणो, हाणे को नबी त कोन ईंदो, केरु असांखे सम्झाईंदो? अॼु उलमा वरसतुल अंबिया, आलिम नबीअनि जा वारिस आहिनि। इन खां तव्हां पुछो, इलेक्शन अचे त पुछो वोट कंहिंखे ॾियां, पुछो त कहिड़ी सियासी जमात सां मूंखे सियासी जमात सां तहरुक जो शौक़ु आहे और कहिड़ी सियासी जमात में ज्वाइन करे और उन्हनि जा हथ मज़बूत कयां। आलिमनि खां पुछो, रुगो अच्छा कपड़ा मुंहुं वांगुर पाइण तकरीर करण जो नालो दीन कोन्हे। अक़ीदे खां जिहाद ताईं दीन वसी आहे। हर हुकुम खे पंहिंजे आलिमनि खां पुछी पुछी करण वारा थियूं, तां त क़यामत ॾींहुं असांखे सुरख़ुरू ई नसीब थिए। ईअं न थिए जो क़यामत जो ॾींहुं हुजे ऐं रसूल पाक सल्लल्लाहु अलैहि वसल्लम सोहकर जी तोखे मूंखे हौज़े कौसर तां भॼाए छॾी। अल्लाह न करे पाण सां इहो हशर थिए। मुंहिंजा दोस्तो अज़ीज़ो, जेकॾहिं चाहियो था हौज़े कौसर ते रसूल पाक अलैहिस्सलाम जे हथ सां जामे मुबारक पियण, त सभु अज़म कयो, मथे खां पेरनि ताईं, सुम्हण खां जागण ताईं, ॼमण खां मरण ताईं, अक़ीदे खां जिहाद ताईं, छा इबादत, छा मुआमलात, छा मुआशरत, छा हुदूद, छा क़ज़ा, छा थाना, छा गोरजूं, छा ईमान, छा सियासत, छा मईशत, छा मुआशरत, असीं इन्हनि सभिनी शयुनि में हुज़ूर जी हिदायत ते अमल करण वारा थींदासीं। कंदो सभई इंशाअल्लाह। मुंहिंजा दोस्तो अज़ीज़ो, सभु अज़म कयो, शर्मिंदा कोन थो कयां, फ़िक्रमंद थो कयां। पहिरीं पाण खे बि तव्हांखे कम अज़ कम पंहिंजे ज़ाहिरी हुलीअ खे त बनायो, मथा त ढकियो, पंहिंजे चहिरे ते मुंहिंजे नबीअ जी सुवारी चङी पासनि खां मुठ बराबरि रखो। ॾाढ़ी कूड़णु गुनाह आहे, ॾाढ़ी कटणु गुनाह आहे, पंहिंजा भेजनि खां हेठि करणु गुनाह आहे, बदमाशन वारो लिबास पाइणु गुनाह आहे, नेकन वारो लिबास पायो, पंहिंजे मथे खे ढकियो, पंहिंजा भेजनि खां मथे रखो। ए चार कम कयो तव्हां हुज़ूर जे हुलीअ में अची वियो। ॿियो हुलियो मुल्लनि जो न आहे। करोड़ दफ़ा केरु कसम करे कूड़ो न थियो, मुल्लनि जो हुलियो कोन्हे। इहो हसनैन जे नाना ज़ारा जे बाबा जो हुलियो आहे। मुल्लनि हुज़ूर वारो हुलियो अपनायो आहे। इहो मौलवियाना इहो हुलियो कोन्हे, इहो मुहम्मदी हुलियो आहे, मुहम्मदी हुलियो। तव्हां चवंदो त साईं मौलवी साहब दुनिया वञी चंड ते पहुती आहे, तोखे लॻी आहे मथे ढकण जी ऐं ॾाढ़ीअ जी ऐं पंचनि खे मथे करण जी। मुंहिंजा दोस्तो अज़ीज़ो, बेशक सुन्नत आहे। टियों दर्जो सुन्नत जो शरीयत में आहे। पहिरियों दर्जो फ़र्ज़ जो आहे, ॿियो दर्जो वाजिब जो आहे, टियों दर्जो सुन्नत जो आहे। सुन्नत बेशक 3 दर्जे जी आहे, लेकिन दर्जे जे घटिताई जे करे सुन्नत जी अहमियत घट भी थोड़ी आहे। छा ॿार असांजे घर में घटि दर्जो रखनि था? जेका ॾाॾे जो दर्जो आहे उहो पोटे जो दर्जो त कोन्हे। पोइ छा पोटे खे घरां उछलाए छॾींदा आहियूं? छा पोटे जो ख़्यालु कोन कंदा आहियूं? सिलाई मशीन त 10,000 में मिलंदी आहे, लेकिन उनजी सुई जेका आहे उहा 10 रुपए में मिलंदी आहे। या 10 रुपए जी सुईअ खां बग़ैर सॼी सिलाई मशीन बेकार आहे। मुंहिंजा दोस्तो अज़ीज़ो, तोखे मूंखे सोच रखणु खपे त सिलाई मशीन 10 रुपए जी सुईअ खां बग़ैर बेकार आहे, त मुंहिंजे नबीअ जी सुन्नत छा सुईअ खां बि ॿियल आहे? हुज़ूर जी सुन्नतुनि खे बग़ैर, सुन्नतुनि खां बग़ैर असांजी ज़िंदगी बेकार आहे। बेशक सुन्नतुनि जो दर्जो 3 दर्जे जो आहे, लेकिन मुंहिंजा दोस्तो अज़ीज़ो, उनजी अहमियत आहे। केॾी अहमियत आहे? हेॾी वॾी गाॾी आहे 1.5 करोड़ जी, पर जेकर जे चीनी टायरनि मां तव्हां रुगो 100 रुपए जी हवा कढी छॾियो, चओ पंहिंजे मंज़िल ते पहुचंदी। इन टायरनि में 100 रुपए जी हवा थी पवे, लेकिन 100 रुपए जी हवा खां बग़ैर या 1.5 करोड़ जी गाॾी एतिरी बेकार थी बीठी आहे। छा रसूल पाक सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जे सुन्नतुनि जी हैसियत असांजे गाॾीअ जे टायरनि जे 100-200 रुपए खां घटि आहे? हुज़ूर जे सुन्नतुनि खे अखियुनि जो सुरमो बनायो, हुज़ूर जे सुन्नतुनि खे पंहिंजे मथे जो झूमर बनायो।
ऐं सभु अज़म कयो पंहिंजो हुलियो वसी हुज़ूर वारो ठाहींदासीं। तव्हां चवंदो मौलवी साहब हुलियो अंदर पाक हुजणु खपे। ॾाढनि वारा ही कम पिया कनि, ही पिया कम कनि। मुंहिंजा दोस्त तुंहिंजी ॾाढी वारनि सां बदल आहे छा? तूं पाण अज़म कर त मूंखे हुज़ूर जे हुलिये सां रहणो आहे। इन लाइ ॾाढी न रखां त मां हुननि खे ठॻियां ऐं हिकिड़ी ज़मीन में पंजनि माण्हुनि खे खपाए वेही दोनपरी कयां। इन लाइ तव्हां ॾाढी न रखो, इन लाइ तव्हां अछा कपिड़ा न पायो, तव्हां हुज़ूर जे इत्तिबा ऐं पैरवीअ में रखो। इंशाअल्लाह रब ज़ुल जलाल तव्हांखे दुनिया में बि नवाज़ींदो, आख़िरत में बि नवाज़ींदो। छा तव्हां हज़रत मूसा अलैहिस्सलाम जे जादूगर खे कोन ॾिठो? हज़रत मूसा वारो हुलियो ठाहिया, अल्लाह ताला उन्हनि जे क़ुलूब खे ईमान सां मुनव्वर करे छॾियो। ऐं मूसा अलैहिस्सलाम अल्लाह खां पुछियो कोन, ए अल्लाह ही त मूंसां विढ़ण आया, ए अल्लाह ही मूंखे हराइण आया, ही ईमान हासिल करे मूंखां हे सभु खटे विया, हिननि खे तूं छो ईमान जी दौलत ॾिनी? पोइ रब ज़ुल जलाल जे तरफ़ां हज़रत मूसा खे छा चयो? ऐं मूसा ही तो जहिड़ो हुलियो खणी आया हा, मूं रब खे हयाउ आयो जेको मूसा जो हुलियो खणी अचे उनखे ईमान खां कीअं महरूम करे छॾिया। हज़रत मूसा जे हुलिये ते एॾा वॾा फ़ैसिला थिया। ओ मुंहिंजा दोस्तो अज़ीज़ो, तुंहिंजे मुंहिंजे आका ऐं मौला मदीने जे मीर मोहम्मद मुस्तफ़ा सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जे हुलिये ते अल्लाह केॾा वॾा फ़ैसिला कयो। सभु अज़म कयो हुलियो हुज़ूर वारो हूंदो। अखियुनि खे ग़लति निगाहुनि खां बचायो, कननि खे ग़लति आवाज़नि खां बचायो, ज़बान सां कंहिंजी तौहीन तज़लील खां बचो, ज़बान सां ग़ीबत और इल्ज़ाम और बुहतान खां बचो, हथनि खे ज़ुल्म खां बचायो, सीने खे वेर खां हसद कीने साड़ खां बचायो, पेट खे हराम खां बचायो, टंगुनि खे हराम खां बचायो। ही टंगूं अल्लाह जे राहनि में फिरायो, दीनी कमनि में थकायो। 2 नवंबर ते रायबन जो इज्तिमा आहे, इन इज्तिमा जी तैयारी करियो, निकिरो अल्लाह जे राहनि में। जेका शइ जिते फिटंदी उते कान ठहंदी आहे। जिन घरनि घाटनि में फिट आहियूं उते फिटंदासीं, अल्लाह जे राहनि में पाण ठहंदासीं। ऐं मुंहिंजा दोस्तो अज़ीज़ो, पंहिंजे बच्चनि खे दीन पढ़ायो, पंहिंजे अमड़ियुनि भेनरुनि खे पर्दो पूती सेखारियो। बालिग़ थींदी पंहिंजे बच्चनि जा न्याणियुनि जा सादगी सां जल्दी फ़र्ज़ हलायो, 5 वक़्त पाबंदी सां निमाज़ पढ़ो। रमज़ान अचे तो उनखे गिदरनि ऐं चांहिनि जो, अंगूरनि ऐं फ्रूट जो, समोसनि ऐं पकोड़नि जो महीनो न बनायो। रमज़ान मदरसतुल ईमान आहे। रमज़ान खे सुधरण जो महीनो बनायो। हिकिड़ो महीनो ख़ुदा ॾिनो आहे सुधरण जे लाइ, इन में बि न सुधरंदासीं भला ॿियो किथे सुधरंदासीं? सर्दी वारा ज़कात ॾियो, ज़मींदार 20 हिसो उपजो अल्लाह जे राह में कढो। पाड़े पतीअ जो ख़्यालु कजे, मिटी माइटी खे जोड़जे, माउ पीउ जा पेर धोई पीजनि, पंहिंजे ज़ालुनि सां ठंडो बर्ताव कजे। इन मोबाइल जे फितने खां पाण बचो, पंहिंजे बच्चनि खे बचायो। ऐं मुंहिंजा दोस्तो अज़ीज़ो, अक़ीदे खां जिहाद ताईं सॼो दीन आलिमनि खां सिखो ऐं तौबा कयो। अल्लाह नाराज़ आहे, हींअर पाण सभिनी सां अल्लाह नाराज़ आहे। मुब्तल अलैहिम इब्बान हसादिहिम अमनअहु इब्बान ज़रअहिम अजलुल माल इला बुखलाइहिम वल मुल्क इला सुफहाइहिम। हदीस शरीफ आहे, अगर चरे में सनद में कलाम आए। अल्लाह जे नाराज़ हुजण जो 4 निशानियूं आहिनि, 4 निशानियूं। पहिरीं निशानी अल्लाह फरमाए त जॾहिं फ़सुल तव्हां कटियो, मींहुं वसे, सम्झिजो रब तव्हां खां रुसी वियो आहियां। जॾहिं तव्हां फ़सुल कायो, मींहुं रोकियां, सम्झिजो रब रुसी वियो आहियां। जॾहिं माल बख़ीलनि खे ॾियां, मुल्क नाअहलनि खे ॾियां, सम्झिजो रब रुसी वियो आहे। अल्लाह जे रुसण जूं 4 निशानियूं हवा खां बाक़ी रही आहे। हाणे अल्लाह रुठल आहे। अल्लाह खे परचायूं ज़ारीअ सां, अल्लाह के परचायूं तौबा सां। मौलाना अब्दुल कयूम साहब मुतज़िल्लु तव्हांजे साम्हूं हदीस पढ़ी न, कुल्लु बनी आदम ख़त्ताऊन व ख़ैरुल ख़त्ताईन तव्वाबून। सब इंसान ख़ताकार आहिनि, भला ख़ताकार उहे आहिनि जेके तौबा करे रब खे राज़ी करण वारा आहिनि। त सभु तौबा कयो। उन तौबा खे पके करण लाइ अल्लाह जे राहनि में फिरो, नेकनि जी सुहबत में रहो ऐं आलिमनि सां जुड़ो। आलिमनि सां जुड़ी उन्हनि जी पुठ पुठ थियो। अक़ीदे खां जिहाद ते उन्हनि खां सॼो दीन सिखी पंहिंजी ज़िंदगीअ खे पुरनूर करियो। अबा कंदो सभई निशान केरु केरु अल्लाह खे राज़ी कंदो, हथ मथे करियो। अल्लाह ताला क़बूल फरमाए। वाखिर दावाना अल्हम्दुलिल्लाह। अल्हम्दुलिल्लाह 22वीं सालियाना सीरत नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम कॉन्फ्रेंस पंहिंजे आब ऐं ताब सां जारी आहे। अवां जे साम्हूं स्टेज ते
हज़रत मौलाना असदुल्ला हैदरी साहब जलवे अफरोज़ आहिनि ऐं अल्लामा राशिद ख़ालिद महमूद सूमरो साहब अवां जे साम्हूं अचण वारा आहिनि जेके भरसा रेस्ट हाउस में मौजूद आहिनि। इंशाअल्लाह उन जो बयान थींदो। अवां जे जज़्बनि खे जाॻाइण जे लाइ